रेडियो पाकिस्तान हैदराबाद 297 मीटरन 1010 किलो साइकिल्स ते जी हाँ, ही हुआ उहे इब्तदाई लफ्ज़ जॾहिं 17 अगस्त 1955 ते रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो आगाज़ थियो। हवा जो लहरूं 17 अगस्त 1955 ते शाम जो 5 वॻे जॾहिं हवा जे लहरुनि ते सॼे सिंध में पखण लॻियूं त हर तरफ़ ख़ुशीअ जी लहर छांइजी वई। पाकिस्तान ठहण वक़्तु मग़रबी पाकिस्तान में फ़क़ति 2 रेडियो स्टेशन्स कम करे रही हुयूं, लाहौर में ॿी पेशावर में। नशरियाती ज़रूरतुनि खे अहमियत ॾींदे हुकूमत पाकिस्तान कराची में हिकु रेडियो स्टेशन क़ाइमु कई ऐं कुझु सालनि खां पोइ नशरियाती तक़ाज़ाउनि मुताबिक़ हिकु रेडियो स्टेशन हैदराबाद में क़ाइमु कई वई। इहा रेडियो स्टेशन होमस्टेड हाल में प्रोग्राम नशर करण लॻी, जिते फ़क़ति 1 किलोवाट जो ट्रांसमीटर नस्ब थियल हो ऐं रिकॉर्डिंग जे लाइ मुनासिब सामान मौजूद न हो, पर ज़ौक़ सलीम खे मशअले राह बनाए हितां जो अमलो अॻिते वधण लॻो। नशरियाती अमले जे अॻियां वादी सिंध जी तारीख़, तमदुन, सक़ाफ़त, अदब, मौसीक़ी वग़ैरह जो हिकु बेपायां समुंड हो, जंहिं मां मोती चूंडे महिरबान ॿुधणनि खे पेश करणा हुआ। इन खां सवाइ मुल्की तरक़ियाती सरगर्मियुनि क़ौमी यकजहतीअ ते ध्यानु ॾियणो हो। इन करे नशरियाती अमले सभिनी ज़ावियनि जो जाइज़ो वठी उन्हनि खे प्रोग्रामनि जी सूरत में ॾेई नशरियात जो आगाज़ कयो। उन वक़्तु क़ौमी ऐं इलाक़ाई मौसीक़ी, तक़रीरूं, ड्रामनि ऐं फीचरनि ते वधीक ध्यानु ॾिनो वियो। क़ौमी मौसीक़ीअ में क्लासिकल, नीम क्लासिकल ऐं इलाक़ाई मौसीक़ी, उन सां गॾोगॾु वादी सिंध जा मख़सूस राग ऐं लोक धुनूं ऐं लोक साज़ पिणु रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां मुतारफ़ थियण शुरू थी विया। अठवंजाह साल पोयां मुड़ी ॾिसिजे थो त उहा हसीन शाम होमस्टेड हाल जो लान ऐं रेडियो पाकिस्तान ते सिंध जे अदीबनि, शाइरनि जो इज्तिमा, जंहिंजे झुरमुट विच में पीर अली मोहम्मद शाह राशदी, जनाब ज़ैड बुखारी, जी हाँ ज़ुल्फ़िकार अली बुखारी, रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो पहिरियों डायरेक्टर जनाब ज़फ़र हसन ऐं डॉक्टर नबीश खान बलोच खां अलावा सिंध जूं ॿियूं जुमला मख़तूम तालिबुल मौला साहब समेत हसीन शख़्सियतूं उन तक़रीब में मौजूद। जेके फ़नकार उन पहिरें ॾींहं ते गॾु थिया, उन्हनि में शाह मोहम्मद नाबीना अलगोज़ा नवाज़, नारू भगत, फ़कीर ईसा, गुल हसन शाह ऐं ॿियनि केतिरनि ई साज़िंदनि उन मौसीक़ी जी महफ़िल में हिसो वरितो। ऐं ही शानदार इफ़्तिताह जी तक़रीब जॾहिं राति न वधी त उन वक़्तु हिकु कुल सिंध मुशाइरे जो एहतमाम कयो वियो, जंहिंजी सदारत जनाब साहिल लाशदी साहब कई ऐं ख़ासि महिमान मख़तूम साईं तालिबुल मौला साहब हुआ। रेडियो पाकिस्तान हैदराबाद जॾहिं होमस्टेड हाल मां इहो सफ़र शुरू कयो त उन वक़्तु रेडियो पाकिस्तान जी ख़ुशनसीबी त उनखे डॉक्टर इलियास इश्क़ीअ जहिड़ो उर्दू ॿोलीअ जो प्रोड्यूसर ऐं सिंधीअ में MB अंसारी साहब जहिड़ा प्रोड्यूसर मुयसर थिया। MB अंसारी साहब जे सिर ते सहरो ख़ासि तरह सां इन हवाले सां त पाण सिंधी नशरियात जा बाबाए नशरियात सॾिया विया। रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी ॿी ख़ुशनसीबी इहा त अवाइली ज़माने खां वठी उनखे रेडियो पाकिस्तान कराची सां वाबस्ता बांसरी नवाज़ ऐं बाद में अज़ीम मौसीक़ार उस्ताद मोहम्मद जर्मन ऐं मास्टर इब्राहिम जहिड़ा बासलाहियत मौसीक़ार ऐं गायक मुयसर थिया। गॾोगॾु लोक मौसीक़ीअ मां नारू भगत ऐं फ़कीर ईसा ऐं इन ई झुरमुट में जिन ॿियनि क्लासिकल रागिन जो रेडियो पाकिस्तान हैदराबाद खे साथ रहियो, उन्हनि में अहम नालो आहे उस्ताद उमैद अली ख़ान। रेडियो पाकिस्तान पंहिंजनि जिन बुनियादी 3 उसूलनि ते नशरियात जो आगाज़ कयो, उन्हनि मां सभ खां अवल
तफरीह, सिख्या, मालूमात। 60 वारे डहाके में रेडियो पाकिस्तान पंहिंजनि स्पेशल ऑडियंस प्रोग्राम जो आगाज़ कयो, जिन में ॿारनि जा प्रोग्राम, ख़वातीन जा प्रोग्राम, नौजवाननि जा प्रोग्राम, शागिर्दनि जा प्रोग्राम ऐं गॾोगॾु लोक मौसीक़ीअ ऐं लोक सकाफ़त जो प्रोग्राम फ़तेह ख़ान जी कचहरी, जंहिंजो मोर हो सैयद साले मोहम्मद शाह। पंहिंजनि इन्हनि इब्तिदाई सालनि में रेडियो पाकिस्तान जिन ख़ासि प्रोग्रामनि ते तवजो ॾिनो, उन्हनि मां सभ खां अवल ड्रामा, फीचर्स ऐं गॾोगॾु मौसीक़ी। रेडियो पाकिस्तान हैदराबाद खे इहो बि एज़ाज़ हासिल त हुनखे सैयद मंज़ूर नक़वी साहब जहिड़ो ड्रामा राइटर, स्क्रिप्ट राइटर मुयसर थियो। गॾोगॾु मौसीक़ी जे शोबे खे जनाब M.B. अंसारी साहब जहिड़ो मौसीक़ी शनास प्रोड्यूसर मुयसर थियो, जंहिं न फ़क़ति गीत ग़ज़ल जी गायकी खे आम कयो, पर गॾोगॾु शाह लतीफ़ ऐं सिंध जे फोक मौसीक़ी खे पिणु निहायत अहम जाइ ॾिनी। जनाब इमदाद हुसैनी पंहिंजे इन्हीअ ज़माने खे कुझु हिन लफ़्ज़नि में बयान थो करे। रेडियो हैदराबाद जो किरदार तमामु बहितरीन रहियो आहे, छो त तॾहिं सिर्फ़ रेडियो टीवी त हो ई कोन, इन करे जेको बि टैलेंट उभरी ॿाहिरि आयो हुते, पोइ उन में ॻाइणा हुजनि या ॻाइणियूं हुजनि, ड्रामा आर्टिस्ट हुजनि या लेखक हुजनि, उहे सभु रेडियो जे थ्रू ई पंहिंजे अमली ज़िंदगीअ में आया ऐं वॾो नालो पैदा कयूं। जीअं मिसाल तौर उस्ताद मंजूर अली खान आहे, उस्ताद जुमन आहे, उस्ताद इब्राहिम आहे, अहिड़े नमूने सां ख़ुदि M.B. अंसारी, उहो ख़ुदि ड्रामा जो हिकिड़ो तमामु वॾो आर्टिस्ट हो ऐं तमामु हिकिड़ो आला पैमाने जो हिकिड़ो आवाज़ हो जेके रेडियो वॉइस चइजे, ख़ासि करे सिंधी तहरीरनि जे हवाले सां सिंधी नाटक, गीत कहाणियूं, फीचर, तकरीरूं ऐं लतीफ़ ते जेके ख़ासि तौर ते प्रोग्राम थिया उहे ऐं ॿिया सकाफ़ती प्रोग्राम जेके थिया, त इहे सभु तमामु वॾा कारनामा चइजनि। रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे 58 सालगिरह ॾांहुं मुड़ी ॾिसिजे थो त इन दौरान में जेके अज़ीम शख़्सियतूं रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे प्लेटफॉर्म तां उभरियूं ऐं जेके पाकिस्तान जे पूरे फ़न जी दुनिया ते छांइजी वयूं। मिसाल तौर फिल्म स्टार मोहम्मद अली रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे बुनियादी अनाउंसर्स में शुमार थिए थो। गॾोगॾु इब्राहिम नफ़ीस ऐं मुल्क जो हाकारो शाइर जनाब हिमायत अली शाइर पिणु रेडियो पाकिस्तान हैदराबाद सां वाबस्ता हो। रेडियो हैदराबाद जे अवाइली मौसीक़ारनि में जनाब मास्टर मोहम्मद इब्राहिम, उस्ताद मोहम्मद जुमन ऐं नारू भगत खां सवाइ बाद वारे ज़माने में जेका नई खेप गायकनि ऐं गायकाउनि जी आई, उन्हनि में सभ खां अहम ऐं मुनफरिद नालो आहे बुलबुल महराण रुबीना कुरैशी। ड्रामा सेक्शन में मुस्तफ़ा कुरैशी साहब रेडियो पाकिस्तान हैदराबाद के हिकिड़े स्टाफ आर्टिस्ट तौरु जॉइन कयो ऐं गॾोगॾु जनाब अब्दुल करीम बलोच साहब जेको बाद में पाकिस्तान टेलीविज़न सां वाबस्ता थियो, इन्हनि बि ड्रामा जे सेशन में हिकु अहम इनकलाब आंदो। रेडियो हैदराबाद के तसलसल सां बाद में जिन ड्रामा सेशन में उरूज ॾिनो, उन्हनि में शेख मोहम्मद इब्राहिम जो नालो नुमाया आहे। गॾोगॾु अनवर बलोच साहब, महमूद सिद्दीकी, सैयद नूर अज़हर जाफरी रेडियो पाकिस्तान ते शोबे ड्रामनि जा वॾा प्रोड्यूसर साबित थिया। अहमद, तबियत ठीक है? अॼु कुछ तकलीफ़ वधीक है, अलाए छो। हाँ, निपुर थी रहियो आहे। डॉक्टर खे सॾायूं? न, अहिड़ी ख़ासि तकलीफ़ कान्हे, बसि मुंझी रहियो आहे। गलती न करो। अॼु तूं दरी मां ॿाहिरि न ॾिसंदे? सिस्टर कॾहिं को पर्दो हटाए वई आहे। अरे केॾी अजीब ॻाल्हि, नैसी वियो। हू हली न वई हुजे? न, हुनजा
वक्त कोन थियो आहे। मां उथी नथो सघां। जॾहिं त मौसीक़ी जे शोबे में नुमाया कारनामा सरअंजाम ॾियण वारनि में जनाब हशमत जाफ़री, जनाब ख़्वाजा इमदाद अली ऐं जनाब अनवर बलोच जा नाला नुमाया आहिनि। ग़ुलाम सिंह शेख साहब जी उन ज़माने जी यादगार रिकॉर्डिंग जॾहिं हुन माई भाॻीअ खे कुझु हिन तरह सां मुतारिफ़ करायो। रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे शोबे ड्रामा जे लाइ जिन ख़वातीन नुमाया ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं उन्हनि में बुनियादी नालो आहे मोहतरमा सकीना चन्ना, बाद में महताब चन्ना जेका महताब अकबर राशिदी जे नाले सां जाती सुञाती वञे थी। नसीम मुग़ल जंहिंखे इहो एज़ाज़ हासिल त हुन रेडियो जे उर्दू ऐं सिंधी ड्रामनि में यकसां महारत हासिल कई ऐं नालो कढियो। इन ई ज़माने जे दौरान में सीमा पौमर जो बि ऐं ज़ेब मेमण जो बि नालो नुमाया आहे। बदर हाशमी रेडियो पाकिस्तान जे उर्दू ड्रामनि जो शान हो। रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी होमस्टेड हल वारी जाइ जॾहिं नाकाफ़ी साबित थी त हुकूमत हैदराबाद जे हिकु वणंदड़ हिस्से जंहिंखे मीरा मोहम्मद शाह रोड जे नाले सां यादि कयो वञे थो उन जे किनारे सां नए ब्रॉडकास्टिंग हाउस जी तामीर जो कमु शुरू कयो। तामीर बाद 28 दिसंबर 1962 ते रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे उन नई बिल्डिंग जो इफ्तिताह थियो जंहिंमें रिकॉर्डिंग जो हर सामान मुयसर हो। रेडियो पाकिस्तान हैदराबाद उन्हनि खुशनसीब पाकिस्तान जी स्टेशन्स मां आहे जंहिं पाकिस्तान खे मायानाज़ फनकार ॾिना ऐं तारीख़ी नक्श कदम पोयां छॾिया। इन्हनि सभिनी नक्श कदमनि खे सहेड़े हिकु किताब जी सूरत में रेडियो हैदराबाद 1200 सुफ़नि ते शाया थी चुको आहे। रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे अहाते अंदर मुकम्मिल रिकॉर्डिंग जेका महफ़ूज़ आहे उनखे डिजिटलाइज़ करण सां गॾोगॾु उन जो कैटलॉग बि तयारु कयो वियो आहे जेको 1000 सुफ़नि ते मौजूदु आहे। इन कैटलॉग जे हर सुफ़े ते इहा ॻाल्हि दस्तावेज़ी सबूत सां मौजूदु आहे त कहिड़ी रिकॉर्डिंग कहिड़े हंध ते कहिड़े जाइ ते महफ़ूज़ आहे। मोहतरमा सहर इमदाद रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे बारे में चवनि थियूं परे परे ताईं रेडियो जो आवाज़ पहुचंदो हो। हारी नारी पंहिंजे ॿनियुनि में हर खेॾींदे बि रेडियो ॿुधंदा हुआ। उनमें उन्हनि जो ख़ासि तौर सां जेको ॻोठाणनि भाइरनि जो प्रोग्राम ईंदो हो जंहिंमें सैयद आलम अहमद जा फतेह खान जी कचहरी हुनजी तमामु मक़बूल हूंदी हुई। त अहिड़े नमूने से शहरी माण्हुनि जे लाइ गीत कहाणियूं, ड्रामा, नाटक, स्केच, मज़ाहिया ये प्रोग्राम इन्हनि जा परे परे ताईं माण्हू ॿुधंदा। रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे मारूफ़ साज़कारनि में बिलावल बेल्जियम, मिस्री खान जमाली, खमीसो खान खे केर बि विसारे नथो सघे। रेडियो पाकिस्तान हैदराबाद जॾहिं अॼु 7 अगस्त ते पंहिंजी 58वीं सालगिरह मल्हाए रहियो आहे त रईस फरोग़ साहब जो शेर थो यादि अचे, हुस्न को हुस्न बनाने में मेरा हाथ भी है, आप मुझको नजरअंदाज नहीं कर सकते। जनाब जफर हसन रेडियो हैदराबाद जा पहिरियां डायरेक्टर हुआ। बाद में मारूफ़ ब्रॉडकास्टर जनाब हमीद नसीम साहब, हफीज़ हुशियारपुरी, डॉक्टर इलियास इश्की, जनाब इनायत बलोच, जनाब सिकंदर बलोच रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे मारूफ़ तरीन स्टेशन डायरेक्टर्स में शुमार थिया जिन रेडियो हैदराबाद जे दर दीवार ऐं ब्रॉडकास्टिंग जे सिखिया, फन ऐं तफ़रीह जे हवाले सां शानदार ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। कामयाबियुनि जो ही सफ़र पूरे उरूज, पूरी तवानाई ऐं पूरी सघ सां जारी आहे। ॿुधंदड़नि जो ताउन रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे प्रोग्रामनि सां शरीक आहे, हम ख़याल आहे, हम आवाज़ आहे। पाकिस्तान ज़िंदाबाद।